सां गॾु मां तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद क़ाइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सां गॾु एजाज़ अहमद शेख, डीसी सां गॾु इमरानुल हसन ख्वाजा सां गॾु शहर में गुरु नानक मंदिर ऐं गुरुद्वारा गुरु गोबिंद सिंह मंदिर समेत मुख़्तलिफ़ मंदिरनि जो दौरो कयो ऐं सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। राजेश कुमार ऐं सेठ सुरेश कुमार खां अलावा मंदिर जे इंतज़ामी कमेटियुनि जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते एसएसपी सां गॾु ऐं डीसी सां गॾु केक काटे होलीअ जूं वाधायूं पेश कयूं। हिंदू बिरादरीअ जे उहिदेदार मेंबरनि सां ॻाल्हाईंदे उन चयो त होली रंगनि जो त्योहार आहे, उहे रंग प्यार ऐं अमन जो पैगाम ॾियनि था। एसएसपी वधीक चयो त जंहिं तरह पाकिस्तान जी हिंदू बिरादरी मुल्क जे ॿियनि माण्हुनि सां गॾिजी मुल्क जी तरक़ी में किरदारु अदा कयो आहे, उहो साराह जोॻो आहे। हुन वधीक चयो त पंहिंजे मुल्क जी तरक़ीअ लाइ ज़रूरी आहे त असां सभु गॾिजी हिकु आज़ादु मुआशिरो जोड़ियूं। एसएसपी जो चवणु हो त अक़लियती बिरादरीअ जी मज़हबी ईद ते इज़ाफ़ी अहलकार मुक़ररु करे सिक्योरिटी वधाई आहे।